नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। आज़ाद कश्मीर चूंडुनि में PTI 45 मां 25 सीटुनि ते कामयाबी माणे मैदान मारे वरितो। पीपल्स पार्टी 11 सीटुनि तां ॿिए नंबर ते ऐं नून लीग 6 सीटुनि ते कामयाबी हासिल कई। रिटर्निंग ऑफिसर LA 16 ते चूंड नतीजा रोके वरिता। PP चेयरमैन जो आज़ाद कश्मीर चूंडुनि में हुकूमती धुर ते धांधलीअ जो इल्ज़ाम। PTI आज़ाद कश्मीर में तशद्दुद ऐं धांधलीअ जो सहारो वरितो। उन बावजूद पीपल्स पार्टी पहिरियां खां 3 सीटूं वधीक खटियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ट्वीट चवे थो PP मुख़ालिफ़ धुर मां सभ खां वॾी पार्टीअ तौरु साम्हूं आई आहे। बहितरीन जदोजहद करण ते PP आज़ाद कश्मीर ते फ़ख्रु आहे। इलेक्शन कमीशन भञकड़ियुनि ते कार्रवाइनि में नाकाम रही। आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ खे माण्हू क़बूल करण जे लाइ तयारु नाहिनि। मुतबादिल क़यादत जो वक़्तु अची वियो आहे। मुलाक़ातूं कंदड़ जो को बि मुस्तक़बिल नाहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो मुख़ालिफ़ धुर पंहिंजी क़यादत ऐं सियासत ते नज़रसानी करे। कश्मीर जे अवाम जो इमरान ख़ान ते एतमाद आहे। कोरोना वायरस जी चौथीं लहर में केस तेज़ीअ सां पखिड़जण लॻा। मुल्क में वायरस विघे वधीक 32 मरीज़ फ़ौत जो अंग 23,048 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,752 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 10,08,446 ताईं पहुची वियो। हेल ताईं 9,27,599 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कोरोना वायरस जे आकारी केसनि जी शरह 7.51% रिकॉर्ड कई वई। बलूचिस्तान जे शहर खुज़ार जे एरिया वुड में कार ऐं मुसाफ़िर कोच में टक्कर, 5 ॼणा फ़ौत। फ़ौतुनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया। गंबड़ में शफ़क़त शाह जिलानी ते हमले वारे मामले जो पीर ऑफ गंबड़ अबू सालिह शाह जिलानी, अली रोशन शाह ऐं MPA नईम अहमद खरल जी सरपरस्तीअ में निबेरो। शफ़क़त शाह ते हमलो करे ज़ख़्मी करण जो अहमद शाह ते ॾोह साबित थियण ते 15 लख रुपया दंड विधो वियो। अहमद शाह जिलानी बिरादरीअ समेत सुभाणे शफ़क़त शाह जे तॾे ते पहुची माफ़ी पिणु वठंदो। पनियाकिल जे सांगी वारे इलाइक़े में जागीरानी जतोई तकरार तेज़ थी वियो। धुरियूं मोर्चा बंदि, फायरिंग जो सिलसिलो जारी। फायरिंग सबबु हिकु वाटड़ू समेत 2 ॼणा ज़ख़्मी। इलाइक़े जो कारोबार बंदि, शहरी घरनि ताईं महदूद। ऐं दोदापुर में बेगारी कैनाल जे RD 60 वटां 30 फुट घारो फ़सुलु पाणी हेठि। इतला बावजूद आपाशी अमलो घारे वारे हंधि न पहुतो। वधीक नुक़सान जो ख़दशो।